बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। आया उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ पहिरियों दर्जे पंजे मां, जंहिंजो उनवान आहे जेॾो तुंहिंजो नाव हमद आहे। पहिरें हिन हमद जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सम्झाणियूं ऐं उन खां पोइ जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सम्झाणे जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे साहिब, माना अल्लाह साईं। लफ़्ज़ आहे साहिबी, माना हुकूमत। लफ़्ज़ आहे पाताल, माना तरो। लफ़्ज़ आहे जेकर, माना जेकॾहिं। लफ़्ज़ आहे लुत्फ़, माना करम। लफ़्ज़ आहे छुटां, माना बख्शां। लफ़्ज़ आहे कज, माना कर। लफ़्ज़ आहे बाझ, माना रहम। लफ़्ज़ आहे ओडियाई, माना ओतरोई। लफ़्ज़ आहे छपर, माना आसरो, अझो। लफ़्ज़ आहे मालूम, माना ख़बर। पोइ लफ़्ज़ आहे मेरियाई, माना गुनहगार हूंदे बि। लफ़्ज़ आहे मंझ, माना में। लफ़्ज़ आहे तारीह, माना सहारे या आसरे। लफ़्ज़ आहे तगण, माना आधार जीअण। लफ़्ज़ आहे अदुल, माना इंसाफ़। लफ़्ज़ आहे फेरो, माना वर या घुमरो। लफ़्ज़ आहे फ़ज़ुल, माना करम। लफ़्ज़ आहे नाव, माना नालो। लफ़्ज़ आहे मङा, माना घुरां। लफ़्ज़ आहे कुॼाड़ो, माना छा। लफ़्ज़ आहे कमी, माना घटिताई। जी दोस्तों, हाणे सम्झाणियूं लिखंदासीं। हमद साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, पन ॿोड़ी पाताल में पहण तारीं तूं, जेकर अची मूं त मेरियाई मान लहां। सम्झाणी। हिन हमद में शाह साईं अल्लाह ताला जी तारीफ़ कंदे फरमाए थो त ए रब, तुंहिंजी कुदरत अजब ॾिठीसूं। कॾहिं पननि खे पाताल में ॿोड़े छॾीं त कॾहिं पथरनि खे बि तारियो छॾीं। जेकॾहिं मूं ते महिरबानी करीं त मुंहिंजो बि मान वधी वञे। हमद जेकी मंझि जहान, सो तारीह तॻे तुंहिंजी। लुत्फ़ जी लतीफ़ चए, तो वटि कमी कान। अदुल छुटान आं, न को फेरो कजे फ़ज़ुल जो। सम्झाणी। हिन हमद में शाइर फरमाए थो त जेका बि शइ हिन जहान में आहे उहा रब पाक जे ई करे आहे। शाइर अल्लाह ताला खां दुआ घुरंदे चवे थो त तो वटि बाझ जी कमी कान्हे। तूं जे इंसाफ़ कंदे त आऊं कोन छुटंदुसि। उन्हीअ करे मूं ते पंहिंजी महिरबानी जो को वर ऐं घुमरो कर। जेॾो तुंहिंजो नाव बाझ बि ओडियाई मङा, री थंभें री थोणीअ, तूं छपर तूं छां, कुॼाड़ो कहां, तोखे मालूम सभ का। सम्झाणी। हिन हमद में शाह साईं रब पाक जे साम्हूं आजिज़ी कंदे चवे थो त ए अल्लाह, जेॾो तुंहिंजो नालो वॾो आहे ओतिरो ई तोखां बाझ घुरां थो। बिना कंहिं थंभे ऐं थूणीअ तूं सभिनी जी पनाह ऐं परदो आहीं। तोखे छा ॿुधायां, तोखे समूरो हाल मालूम आहे। मिश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे, हीउ जहान
कंहिं जी तारीअ तगे थो। जवाब, ही जहान अल्लाह साईं जी तारीअ तगे थो। सवाल नंबर 2, शाइर ॿिए बैत में रब साईं खां कहिड़ी दुआ घुरी आहे? जवाब, शाइर ॿिए बैत में रब साईं खां रहम ऐं करम जी दुआ घुरी आहे। सवाल नंबर 3, शाइर रब पाक खां केॾी बाझ घुरी रहियो आहे? जवाब, शाइर रब पाक खां संदसि ज़ात पाक जी अज़मत मुताबिक़ बाझ जी दुआ घुरी रहियो आहे। जीम, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी ॾिनल बैतनि जो मरकज़ी ख़्याल बयान करियो। जवाब, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी ॾिनल बैतनि जो मरकज़ी ख़्याल अल्लाह ताला जी कुदरत, रहमत ऐं उन जी बाझ बयान करणु आहे। हेठि ॾिनल बैत जी सम्झाणी लिखो। जेॾो तुंहिंजो नाव बाझ बि ओॾियाई मङा, रीह थंभे रीह थूणे, तूं छपर तूं छांव, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभ का। सम्झाणी, हिन हमद में शाह साईं रब पाक जे साम्हूं आजिज़ी कंदे चवे थो त ए अल्लाह, जेॾो तुंहिंजो नालो वॾो आहे ओतिरो ई तोखां बाझ घुरां थो। बिना कंहिं थंभे ऐं थूणीअ तूं सभिनी जी पनाह ऐं परदो आहीं। तोखे छा ॿुधायां, तोखे समूरो हाल मालूम आहे। वाव, अल्लाह साईं जूं नेमतूं जे उनवान ते हिकु मज़मून लिखो। जी दोस्तों, हाणे मज़मून लिखंदासीं। हिन काइनात में अल्लाह ताला जूं एतिरियूं त नेमतूं आहिनि जिन जो शुमार करणु बिल्कुलु नामुमकिन आहे। कुझु नेमतूं त फितरी तौरु मिलियल आहिनि जिन जी असां घटि सम्झ रखंदा आहियूं। मसलन, असां जेको साहु खणूं था उहा हिकु वॾे में वॾी फितरी तौरु मिलियल नेमत आहे। असां निंड में हुजूं, कंहिं कम कार सां लॻल हुजूं, मानी खाईंदा हुजूं त बि उहा नेमत कुदरती तौर ते पंहिंजो पाण कमु कंदी रहंदी आहे। सिज, चंड ऐं तारा बि अल्लाह ताला जूं वॾियूं नेमतूं आहिनि। असांखे अल्लाह ताला खाइण पीअण लाइ जेकी शयूं मसलन अनाज, मेवा ऐं भाॼियूं ॾिनियूं आहिनि से बि उन जूं नेमतूं आहिनि। अल्लाह ताला नेमतनि जी शुमार जे बारे में क़ुरान शरीफ़ में फ़रमायो आहे त तर्जुमो, जेकॾहिं तव्हां अल्लाह ताला जी नेमतनि जो शुमार कंदा त तव्हां न ॻणे सघंदा। उन खां अलावा माउ पीउ, मिट माइट ऐं दोस्त वग़ैरह बि अल्लाह ताला जी वॾी नेमत आहिनि। प्यारा ॿारो, अल्लाह ताला जी हिन नेमत खे बि कॾहिं न विसारींदा त अल्लाह ताला असांखे इंसान जी हैसियत में पैदा कयो आहे। जेकॾहिं हू चाहे हा त असांखे जानवर, पखी या ॿी कंहिं मख़लूक जी शिकिल में पैदा करे हा ऐं वरी इंसान जी शिकिल में पैदा करण खां पोइ मुसलमान थियण जी नेमत सां बि नवाज़ियो आहे। इन नेमत जे करे असां क़यामत जे ॾींहुं हमेशह रहण वारनि नेमतनि जे बाग़नि में रहंदासीं। वरना जेकॾहिं मुसलमान हुजण जी नेमत खां महरूम हुजूं हा त पोइ
जहनम जी बाहि असांजे लाइ मुक़दर हुजे हा। बहरहाल असांखे अल्लाह ताला जी सभिनी नेमतनि जो शुक्र अदा करणु घुरिजे। सरगर्मी हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॾिसी लिखो। लफ़्ज़ आहिनि साहिबी, री, मङा, ॿाझ, छपर। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जी माना लिखंदासीं। साहिबी माना हुकूमत, री माना बिना, मङा माना घुरां, ॿाझ माना करम, छपर माना अझो,